मुझो महबूब जिंदा महबूबा जिंदा नबिया वरी छा साईं भला पो क्या था समझो अरे बुढ़ी मर हिकिड़ो माण्हू अचे पुछई त पुट कंहिंजो आहीं छा चवंदी आहे बा कंहिंजो पुट आहीं पीउ जो न ॻाल्हा पुछई कंहिंजो पुट आहीं छा चवंदे पंहिंजे पीउ जो नालो चवंदे ॻाल्हा ॻाल्हा कंहिंजो पुट पर हू चए थो म्या सोच सोच पक पिणी जो पुट आहीं त शक कंदे ॻाल्हायो ॻाल्हायो ॾाढा ॻाल्हायो गैरतमंद पुट शक कंदो खुदा जो कसम जीअं पीउ में गैरतमंद पुट शक न कंदो ईअं मदीने जे मीर जे शान में गैरतमंद उम्मती शक न कंदो छा जा दलील है भी ही न रहो इल्म अथई त जवाब ॾीस न अथई त इल्म वारनि खां पुछ न तॾहिं बि ॾंडो खणी भी ही रह जैसे अंधा परे थी मुंहिंजो ईमान आहे त मुंहिंजो नबी ज़िंदा किथां तूं इन लिस्टुनि खे पुॼंदी इन गहलुनि खे पुॼंदी सिधो संदरो सिक जो ॿधी भी ही रह त मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आंख सल्ले अला कहते कहते हबीब करीम जी ज़ात बरकात उम्मतियो दुनिया मथा वसे पई करोड़े अरबे डॉलर था अचनि त सुन्नत जमात खे घटायो सुन्नी घटजन छो अल्लाह जे कामिल तौहीद खे मञण वारा उहे सरवरे कायनात जे शान खे जीअं महबूब जो शान आहे मञण वारा ऐं ताक़त हर बयान करण वारा उहे सहाबन तां कुर्बान थियण वारा उहे इमामन जे तज़ीम करण वारा उहे औलिया जी तारीफ़ करण वारा उहे रब्बानी उलमा जे ख़िदमत करण वारा उहे ख़ुदा जे वलीअनि जे मज़ारनि ते क़ुरान पढ़ण वारा उहे वसीले जा क़ाइल उहे मुहम्मद आका जा गैरतमंद उम्मती उहे आहिनि इन्हनि जे सीने मां इश्क़ मुहम्मदी कढो हुब्बे सहाबा कढो अल्लाह जे ज़िक्र जूं लोलियूं कढो हक़ जी ॻाल्हि कढो इहे खोखला थी वञनि पोइ वठंदा वञो कोहंदा तोखे फिक्र ई कोन्हे तोखे सड़भी माली मिली जोड़े वियो अरे कल्ह सुनियो अॼु कहिड़ी बला खाधुसि बसि मिड़ई से ॾिठ में किताब मूं तोखे चयो त जे पीउ में शक न कंदी त मदीने जे मीर जे शान में शक बि चाचा शक बे हबीब जिंदा नबिया पर सारी तरह जने पान दुनिया का बुरकोथा मटाइन रहलता फरमाइन अल्लाह ताला जे दावत अल मल अल आला देता तवज्जो फरमाइन त अल्लाह ताला जे जात कैसे मैदान में आंदो गौर कयो कुरान करीम छा तो फरमाए फसौफ यातिल्लाह अबा कुछ हासिल सगुर आयो नथा ॻाल्हायो मां तरावीह जरा कोन थो चवां मूंखे 2-3 अखर ॿुधाईंदा हलो हा साईं छा थो चवे रब फसौफ यातिल्लाह बिक़ौमी युहिब्बुहुम व युहिब्बूनहु रफ़ना तो मां अहिड़ी क़ौम आणींदुसि जेके मुरब करीम जा महबूब हूंदा मुझा प्यारा होंदा मूसा मोहब्बत रखण वारा होंदा युहिब्बुहुम व युहिब्बूनहु उहे मूसा मोहब्बत रखंदा मां उन्हनि सां मोहब्बत रखंदुसि हिक तरफ़े खां मोहब्बत बेकार थी वेंदी आहे हली न सघंदी आहे बीही न रहंदी आहे मां पाण मोहब्बत रखंदो मान उहे मूसा मोहब्बत रखंदा मौला उन्हनि जी ॿी सिफ़त कहिड़ी आहे फलाइतु अज़िल्लतिन अलल मुमिनीन इज़्ज़तिन अलल काफ़िरीन मोमिनन ते नरम होंदा कहते चई ॿुधा कहते मोमिनन ते नरम होंदा
काफ़रनि ते सख़्त हूंदा युजाहिदून फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में जिहाद कंदा वला यखाफून लौमत लाइम मलामत कंदड़ जे मलामत जो डप न कंदा माण्हू छा चवंदा चवंदे न निहारींदा रजे थो ज़ालिक फज़लुल्लाह इहो रब करीम जो करम ऐं महिरबानी आहे युतीहि मन यशा जंहिंखे घुरां तंहिंखे ॾियां वल्लाहु वासिउन अलीम ऐं अल्लाह कुशादी रहमत वारो आहे ॼाण वारो आहे अल्लाह ताला कंहिंखे मैदान में आंदो आहे कहिड़ी क़ौम हुई जंहिंखे अल्लाह ताला पावर ॾिनो आहे कंहिं वञी मुसैलम कज़्ज़ाब सां लड़ाई कई आहे कंहिं मैदान में हक़ जो हुको ॾिनो आहे उहो सभिनी जो सालार असहाब किराम जो पगदार मिठे मुहम्मद जो यारे गार वफ़ादार हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे कुरान शान थो बयान करे केर चई चई ॿुधा केर लफ़्ज़ कहिड़ा प्यारा आहिनि युहिब्बुहुम व युहिब्बूनहु रब जो मां उन्हनि सां मुहबत रखां उहे मूं सां मुहबत रखनि वरी बि सुभान अल्लाह ठहियो साईं मौलाना बदरुद्दीन लठ खणी तूं सुभान अल्लाह चवंदा त मां वाइज़ कयां मुंहिंजे मुस्तफ़ा जा परवाना खुदा पंहिंजे प्यारे हबीब जे परवाने मस्ताने दीवाने सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो शान कहिड़े लफ़्ज़ ने बयान फरमायो फरमाया तो युहिब्बुहुम व युहिब्बूनहु मां रब उन्हनि सां मुहबत रखां उहे मूं सां मुहबत रखनि ॿी सिफ़त कहिड़ी मौला अज़िल्लतिन अलल मुमिनीन इज़्ज़तिन अलल काफ़िरीन नरम हूंदा मोमिन जे मथां सख्त हूंदा काफ़रनि जे मथां हबीब करीम जे उम्मतन खे मां अर्ज़ करे वञा मुस्तफ़ा करीम जा परवाना सारी दुनिया में जेके नबी आया उन्हनि में आख़िरी नबी असांजो नबी आहे जंहिंखां पोइ कंहिं बि क़िस्म जो नबी न ईंदो न ईंदो न ईंदो कादियानी दज्जाल आहे कज़्ज़ाब आहे मलऊन आहे उहो उनखे वेझो बि न वञिबो हबीब करीम जा उम्मती आओ बाक़ी नबियनि खां पोइ सभिनी इंसाननि में अफ़ज़लात अबू बकर सिद्दीक़ केरा वॾे आवाज़ सां ॻाल्हा केरा हाणे गासलेटी सुन्नी बि आया अथव पेट्रोल महांगो थी वियो त वरी गासलेटी चया साईं न चवंदासीं जो फलाणा कावड़ जी पवंदा तुझो अकीदो मुझो अकीदो हरगी बंद ना है मुंह ताईं तो ताईं सहाबे किराम जो अकीदो औलिया किराम जो अकीदो रब्बानी उलमा जो अकीदो कुरान जे मुफस्सिरन जो अकीदो हदीसन जे शारहन जो अकीदो इहो अकीदो आ त अंबिया किराम खां पोइ अफ़ज़लात हज़रत अबू बकर सिद्दीक़ चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह यार केॾो प्यारो आहे यारे गार ऐं यारे मज़ार गार में बि गॾु मज़ार में बि है सभु तव्हांजा हुजते ॾिसी आया हो पक असां ॾे हिकिड़ो वॾेरो साहिब हज ते हिन साल मुफ़्त जे हज ते पैसा केरु भरे ख़ैर सां मोटी आयो मूं चयो भाई साहिब ॾे ख़बर थी आयो चईं थी आयासीं पर मुंहुं में न थी आयासीं मूं चयो अॻे अॻे ॻाल्हि कोन कंदोसि पर दिलि में शक हूंदो हो हींअर जो वञी सलाम मदीने वारे ते पढ़ी बस कयुमि त चऊं त हिते सलाम पढ़ पुछुमि केरु आहे चऊं अबू बकर सिद्दीक़ आहे मां भर में केरु आहे उमर फारूक आहे मूं दिलि जो दिलि में तौबा कई त मुंहिंजा मौला मूंखे ग़लती जी माफ़ी ॾिजां जेके सजन सां हींअर बि भाकुर में सुता पिया आहिनि उहे जन्नत में मदीने जे मीर सां गॾु हूंदा थोरो ज़हन हाज़िर रख अकीदो साफ़ आहे मसालो साफ़ आहे कार साफ़ आहे अल्लाह ताला जे कलाम करीम छा बयान फरमायो आहे ॿ टे आयतूं मिलाए ॾिसो त फ़ैसिलो खुली मैदान में ईंदो दुरूद मुंहिंजे हबीब ते वॾे आवाज़ सां
اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وصحبه وأهل بيته وبارك وسلم تسليما. وری درود پیارے حبیب تے. خداوند کریم شاہ بیان فرماؤ اللہ تعالیٰ فرماتے وَسَيُجَنَّبُهَا الْأَتْقَى الذي يؤتي ماله يتزكى وما لأحد عنده من نعمة تجزى إلا ابتغاء وجه ربه الأعلى ولسوف يرضى. قرآن حدیث شعر جنرل اسٹور جو بدھندو سو ملندو. ہیکرن میں چاہن کے پہنو کو نہیں دو آپ کو چھاچ نہ سننی رگے بیتا تھا پڑھنے تو پڑھ اچری کو نہ چھا تو کری نہ تھا تیری پنجے قسمت گئی چل ہتے تو مدینے جے میرا جی مہربانی سجن سائیں جی دعا ہے جے کو گھر سو موجود بیت اللہ شریف دے بنو بیا ہکرو سپاہی عربی چھوڑ روڈتے سڑو کے منہ دیا بس انہاں عربی میں شعر پڑھو منہ عربی میں پڑھو بیو شعر پڑھی منہ بھی پڑھو ٹریو پڑھی منہ پڑھو وہ چین تا ہتے پڑھی نہیں چاہتا ہوں تو ہتے کون پڑھا چی پو کیا سو پڑھی مجھے تہاں پڑھا ہو اساں کے مدینے والے ہوئے رہی چھڑیو آپ بدھو مجھے حبیب جا عاشقا مدینے دے میر دے محبت وارا نبی کریم جی ذات بابرکات کی اللہ تعالیٰ کلام کریم ہر گال کھولے بدھائی رفنا تو حضرت ابو بکر صدیق دے شان میں چار شاعت ہوا وَسَيُجَنَّبُهَا الْأَتْقَى پرے کے جی دو جہنم دے باہ کھاں کر اتقا وڈے میں وڈو پرہیزگار وڈے میں وڈو چاہی بدھا وڈے میں وڈو کہری صفت وارو الذی یؤتی مالہ یتزکا وما لأحد عنده من نعمت تجزا الا ابتغاء وجه ربه الاعلى ولسوف يرضى. رحمت اوہو مجھے پیارو اتقا وڈو پرہیزگار بانو جیکو مال ڈیندو چھا ڈیندو اج رام رام جپنا پرایا مال بھی اپنا چھکے تو چھکے رب شل رحم کرے خدا شل ایمان کامل لے جو ایمان کاملا تا انہیں جا بیڑا ہی پاڑھن. قرآن کریم جو ایک تفسیرہ تنویر الاذہان ان میں لکھے تھو تہکرو لوہار ہو لوہار سمجھو تھا لوہار لوہ کے کٹنا وارو باہ برندیا دھمن ہلندیا لوہ جا شولا پا نکرنا لوہ گرندوا نرم تھیندوا انہیں کوئلن میں لوہ کے بجھندوا لیکن تو کرو لوہار ہو ان لوہار کے اللہ تعالیٰ اتنا نرازو ہو جو لوہ جنہیں باہ میں صفا کارو تھی ویندو ہو این تانٹو بنجی ویندو ہو تا ان کے ہتھ وجھی کھندو ہو وری رکھندو ہو ہتھ کے کچھ بھی نہ تھیندو ہو. مفسر قرآن تو لکھے صاحبونی صاحب تحکرے ماں پچھو تا سائیں دے خبر تم لوہارو کم کندو ہانے تو کہ اللہ تعالیٰ کیڑی مہربانی ہے نواز ہوا جو تو نے لوہ کے جو کو باہ میں بری بری لال ٹانڈو تھی تھو ونے انہیں میں ہاتھ تو بجی تو کہ کون سو چوے تال بدھا چین دانے گار کے چھڑے رے چین بدھا مہربانی کر چین یار چھڑے دے مہربانی کر اصرار تو کرے زور تو رکھے چیتو دا گال ہیا تمہاں دکاندار ہوس مجھے بھر میں ایک عورت رہندی ہی نوجوان ہی جمال واری حسن واری ہی مجھے دکانت خریداری لا کر کر اندی ہی مو ان دے نہارے ان کے گناہ جیلا سب دعا کر رب ساکے نے گناہ کا بچائے تاجہ آمین چاہو وڈے آواز آمین چاہو. مدینے دے میرا جو حدیثوں پر ہوتے حیرتیں پہ جیوین دو سائیں فرمائن تھا جب قیامت تو دہارو تھی دو تا زانی مرد اے زانی عورتوں ننکا کرے اندھا کرے جہنم میں تنگیا ویندہ
انہن جے پیشانن تے اگھڑوں ہوں انہیں ماں پیشاب وہندو جنن نلکے جی ٹوٹی کھلندی آ پھوہارو تھیندو آ اوپتو پھوہارو وری انہیں زانیے جے وات میں پندو ایڈی بدبو ہوندی جو جہنم جا رہنا وارا کافر دا ہوں کندا تا مجا مولا اسا کے کہیں بیتل کے موکل اتے زنا وار جی بدبو اسا کے تنگ کرے دینو آ رب شل پناہ ہمیں رکھے وہ لوہا تو چوے مانا عورت کے برے کم جیلا سڈیو مکھے چیتی اللہ کا نتھو ڈری پیسہ پہنجا تھی دیا سامان پیسن تیرے بھی منہ میں کا تمانا رکھ جیسو چمن تو رہس جواب نہیں رہی قدرت اللہ جی نے جو مرسوے چاری جو گزارے لو وفات کرے لو وری مون کے شادی لا چبرایو تب جواب تھی رے تمام بچن کے دکھیو نہ کندم شادی نہ کنس ہلندی کچھ دہارا گزریا اوچ تو ویچاری کے وچرا کے بیمار مجبور تھی پیا مجھے دکان تے آیا مکھے پیسہ ادھارا دے مجھا بچہ بیمار ہل انہیں جو علاج کرنو ماں مو سوچو ہاں موقع ہوا چانس تو مکھے گناہ جو ارادو ہوا موسا گجی اندر جان میں ہل مکھے گناہ کا جواب تھی دے ماں ہن کے ہتھ وجھی اندر چھکڑ جی کوشش تو کرن تو مجھے نہارے چاہتی مظلوم آیا بچن جی بیماری میں آیا جے موتے رحم کندے تو رب تو تے بے رحم کندو ماں ڈگی پیتے حکم مو پیسہ دینا ماس وطی کا گناہ کا توبہ کم مکھے چید ماں غریب آیا دعا تھی کہ اللہ تعالیٰ تو کہ باہ کھاں بچائیں دو جہنم جے باہ جو نالو نوتیں چیتا باہ کھاں بچائیں دو انہیں نوجوان نیانے جی دعا تھیا جو ماہ تے لوہ کے ٹانٹے وانگر ہتھ وجھندو ہاں تو مکھے کچھ نہ کندو ہاں نہ تسی باہ سارے ایمانات اگتے بھی نہ ساریں دی مسلمان ایہو آنا کال پرے نونے مسجد سیدنا صدیق اکبر اے فاروق اعظم جے موضوع تے عرض کیو کیا وڈے آوازاں درود مجھے پیارے حبیب پر وڈے آوازاں اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی آلہ واصحابہ واہل بیتہ وبارک وسلم تسلیما چھا فرمائے اللہ الذي يؤتي ماله يتزكى جيڪو پنهنجو مال ٿوري صفائي حاصل ڪرڻ جي لاءِ وما لأحد عنده من نعمة تجزى ٻي ڪنهنجو نه ته ٿورو بناهي جنهنجو بدلو ڏيندو هجي ڇالا ٿوري الا ابتغاء وجه ربه الاعلى پنهنجي رب جي راضي ڪرڻ جي لاءِ ٿوري رب چئي ٿو جڏهن مونکي راضي ٿو ڪري منهنجو واعدو ولسوف يرضى ما رب بے ایترو ڈیندو ماں سے راضی تھی پوندو ہاں ابو بکر سہنے جیلا رب چھا فرمایو اتقا گالا چھا فرمائیں بڑے آوازاں گالہا تھکڑی پہیں تا بسم اللہ جے نہ تا گالہا پگھر گڑی نرانا ماں خبر پوے تا تو کہ واقعی بدھن جی محبت آہے انہاں ٹوپی وارے جی نندر دس مجھے بھاؤ جی سبحان اللہ حبیب کریم علیہ السلام جا امتی ہو ساتھو فرما رب کریم بھی جاتی وَسَيُجَنَّبُهَا الْأَتْقَى ایک جایت اتقا آئیو بھی جاتے چھائیو یا ایوہ الناس اِنَّا خَلَقْنَاكُم مِّن ذَكَرٍ وَأُنثَىٰ وَجَعَلْنَاكُمْ شُعُوبًا وَقَبَائِلَ لِتَعَارَفُوا إِنَّ أَكْرَمَكُمْ عِندَ اللَّهِ أَتْقَاكُمْ اے انسانو اساں تمہاں کے مرد عورت میں پیدا کیوا اساں تمہیں قوموں قبیلہ ٹھایا ہے کہ بے سنانا پجیلا ہے کہ بے کے سنانو یاد رکھو ان اکرمکم عند اللہ اتقاکم اوہاں ودھیک عزت وارو خدا وڈ کیرا جے کو ودھیک پرہیزگارا پرہیزگار ودھیک عزت وارو وا ودھیک شان وارو وا جن پرہیزگار ابو بکر صدیق اتقا صدیق اکبر تا سبنی صحابن میں افضل بے چاہی بودھا افضل بے چاہی بودھا افضل بے کاسلیٹی نہ تھے جان ہاں نے ٹیکسی تا ٹیکسی پر مولوی بھی ٹیکسی تھی پہنا
ایک ڈے بھارو ملو تو شیو، بے ڈے بھارو ملو تو وہابی، ٹے ڈے بھارو ملو تو اللہ کافر پڑھتو. جی میں پہلے سنی تھا، پھر میں نے دیکھا کہ یہ صحیح نہیں تو میں شیعہ ہوا، پھر میں دیوبندی ہوا. بلا تھی کھاوائی تحقیق کو نے کو تنہی زندگی کو تو بن جی مصطفیٰ جے شان کے چھڑے مدینے جے میر جے در کے چھڑے دھکا کہیں دے مل دی چھا. صدیق اکبر مصطفیٰ کریم سا غار میں کتھے چھاتو چوے علامہ شرف الدین بوسیری. سبحان اللہ سبحان اللہ. قصیدہ بردے وارو سائن جن جے لا محقق علماء لکھن تھا تو جدہ بے چاہیں دو ہو تو مدینے وارے جو دیدار تھیں دو ہو سے، جدہ پانا چاہیں دو ہو. ایڑی محبوبہ نتے مہربانی کہی، ایڑی حبیب ہونے قرب دائی کہی. جدہ بے چاہیں دو ہو تو محبوبہ جو دیدار تھیں دو ہو. چھاکو چاہے چتو وما حولی غار من خیر ومن کرمی. سبحان اللہ سبحان اللہ. چتو غار جو بھاگو جہ میں محبوب صدیق گڈ ہوا. وما حول غار من خیر ومن کرمی وکل طرف من الکفار عنہ امی. حضور غار میں صدیق پیار میں کافر پھرن پیا پر اندھا چھا ہویا گالہایو 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 چھا ہویا. وَكُلُّ طَرْفٍ مِّنَ الْكُفَّارِ أَنْهُمِّ. اب کہیں نہ دکھو محبوب کے اندھن کہیں نہ دکھو چاہی بودھا کہیں نہ دکھو صدیق کے کہیں نہ دکھو. اجو محبوب کے کیر نہ منی دو، صدیق کے کیر نہ منی دو. چاہ وات پتے نہ رہو. واہ واہ امام شرف الدین بوسیری. وما حولی غار من خیر ومن کرمی وکل طرف من الکفار عنہ امی. سنا چھا غار میں فاصدق فی الغار وصدیق لم یرما وهم یقولون ما بالغار من ارمی. محبوب غار میں، صدیق پیار میں، دلبر جے دیدار میں، سرکار جو چہروا صدیق تے رحمت جو پہروا انکھے وڈو ملیو بہروا. چا وڈو ملیو نبی سے حج میاں نہارے وری تو نہارے ادا جاگی تھو کریں کہ حج میں کیو ہوندی سمجھی ون بھلا جے نہ ت پٹ نڈڑو بچو نیانی حج میں چلے ہانے وتھی گھنیا ہکڑے گرانٹ سی. صدیق نہارے وری تو نہارے. آہا کیا جو چاروں چھوڑ سے محبوب جو دیدارا صدیق جو بیڑو پارا عرش بری نہارے تو صدیق اکبر انکے زبان حال سا پکارے تو اور عرش مولا جے حبیب جے قدم پاک جے ترے کے چمن جن جیلا دعاؤں تو گھری مولا مدینے جے میر کے متھے آن حبیب کریم کی متھے آن تمام محبوب جے قدم جے ترے کے چمہ عرش برین ہیدے نہار جن جے قدم جے ترے کے چمہ جیلا دعاؤں تو گھری اور صدیق جے جھولی میں ستو پیو. صدیق نہارے اللہ اکبر یا رسول اللہ حق چار یار. حضور حبیب پیارے دی ذات ابو بکر دے ہنج میں مصطفیٰ جو چہرو ابو بکر نہارے وری تو نہارے. چو سبحان اللہ. راجہ چاہو
बेटा फरमाए तो वसन ऐं वहसन सिंध जे औलिया ने उलमा जो वडो मवाद ऐं साईं पढ़ो त कुल हैरान फरमाए तो वसन ऐं वहसन दिहाड़ी ॾिसण ला ॾिसी ॾिसी आयूं तब तलाशूं कनि ढायूं न ढापन पसण मझा पिरीअ जे महबूब जो चेहरो आहे अबू बकर सिद्दीक निहारे वरी तो निहारे हेॾे निहारियो रात मुतालिया कंदे हिक किताब में नज़र में आयो त मुस्तफा करीम जा सहाबी महबूब जे ज़ात बाबरकात जे दुनिया ते रहलत खां पोइ मोमिननि जी मां हज़रत मैमूना वटि आया अम्मा महबूब जे दीदार जी सिक थी महबूब जंहिं आईने में मुंह ॾिसंदा हुआ वो आईनू अम्मा खणी आई चई थी सहाबियो आईनू इन लाइ हूंदो आहे त माण्हू उन में पंहिंजो मुंह ॾिसे पर हिन आईने खे अल्लाह ताला नवाज़ो आहे जो हिन आईने पान में महबूब जी सूरत छिके छॾी आहे अजीब रिवायत ॾिसी हैरान थी आईने पान में हबीबे करीम जी सूरत छिके छॾी आहे सहाबे किराम ॾिसो तव्हांखे ख़बर पवंदी असहाबी सगोड़ा आईनू था झली लॻिया त असहाबनि खे आईने में पंहिंजो मुंहुं नज़र नथो अचे मदीने जे मीर जा तजल्लियात नज़र अची रहिया आहिनि या मुस्तफा जो चेहरो खुदा नसीब करे आमीन चा बेटा साहब के दीदार थियो ज़ियारत चंद्र ॾे निहारे मज़ो नथो ॾे सिज ॾे निहारे मज़ो नथो ॾे माह ॾे निहारे मज़ो नथो ॾे पुछनि था छा साहब नबी साईं ॾिठो थी ख़्वाब में हाओ भला ॾे ख़बर कंहिं जहिड़ो हाणे त खोर चवनि था त असां जहिड़ो पर भेट जणी छा थो फरमाए त जखरे जे हो जवान चओ सुभान अल्लाह फरमाए तो जखरे जे हो जान दिसा कौन दे हमी मुहर मिड़नी मुरसली सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना ई मुयस्सर थी उस मकान ई आगे जो एहसान जह हादी में हैरो महबूब जिंदा महबूब चो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सैयदा आयशा सिद्दीका अबू बकर सहने जी प्यारी न्याणी मुस्तफा करीम जो नंग फरमाए थी महबूब जे पाक मुंह ते सुहारी ही ॾाढ़ी मुबारक हुई ॾाढ़ीअ खे छॾे करे बाक़ी जेके गलन जा हिस्सा ज़ाहिर हा अम्मा फरमाए थी कानत तबरुक असारी वजही जॾहिं निहारींदा हुआसीं तो हे मुंह जा हिस्सा इहे तजल्लियूं ॾींदा हुआ जीअं ककरनि में खिमण तजल्लियूं ॾींदी आहे तो जहिड़ो अला कीअं तो जहिड़ो सहाबे किराम समेत मदीने तैयबा में हबीबे खुदा जी ज़ात बाबरकात शान करीम दा कुर्बान वञा जने साईं मुरकंदा हथ घिटियूं रोशन थी वेंदियूं अम्मा हलीमा थी फरमाए त मां महबूब खे खणी जने पंहिंजे ॻोठ पहुतम मूं घर में हबीब खे आंदो उन वक्त खां असां घर में बत्ती ॿारण छॾे ॾिनी छो त मुहम्मदी चेहरो एतिरो त रोशन हूंदो हो जो बत्तीअ जी ज़रूरत ई कान पवंदी हुई अंदाज़ो लॻा त आहे छा बुलबुल सिंध साईं मौलाना हाजी काजी दोस्त मोहम्मद रहमतुल्लाह ताला अलैहि रब जन्नत में बुलंद मकाम रे आमीन चओ ताजा आमीन चओ साईं हिकिड़ो शेर पढ़ंदो हो मदीने शरीफ में रब साईं मुस्कीन खे हाज़िरी नसीब कई तहज्जुद जी नमाज़ ईंदो तो शेर ज़ाद ईंदो हाँ हाँ शेर पढ़ंदो हो अल सबाह कि मर्दम बेकारोबार रमंद
صبح جو کو کاروبار دے کو زمین دے کو دکان دے کو نوکری دے صباح کے مردم بکاروبار روند بلا کا شان محبت بکوے یار روند ہر کو کاروبار سمجھدو پر محبت اور پنج دل بر دے دیدار لا گھٹی وٹی تا وہندو دروازے تے وہندو من مدینے جمیر جو دیدار سی ونے حبیب جو دیدار سی ونے خدا جو قسم تھی بدھا تم گھٹل میں بیٹھو روزے جے دیدار لا کرتی رہو پر ان بھاگ جو چاچ جے کہڑو اندازو لگائے جے جو محبوب ہنج میں ستو تو دیدوں دیدار میں کھتیوں پیوں ماہن حساب لگا گاڑیوں تھوڑی سی گناہ یہ کہی ہوئی نا جو حبیب کے جھولی میں سمھاری گناہ یہ کہیں جو محمد آقا تا مال بچہ گھر قربان کہیں یہ تو روح آئی سرور کائنات امتی ہو حبیب کریم ذات ہنجمیاں ہیں صدیق نہارے بری تو نہارے نہارے بری تو نہارے نہارے بری تو نہارے پچھم تھا صدیق دے خبر چھاتو سمجھی حبیب جے حقیقت کے میں تو خدا جو قسم مکھے تکا خبری نتھی پہ چھات ماں پچھے تو یا رسول اللہ بدھائیو تو یہ حقیقت چاہے سائیں سمجھ اللہ یا رسنی حقیقت غیر ربی صدیق کر تو سنانے سکے مکھے مجھے حقیقت کہ سنانے تو رب عالمین سنانے دیکھے کہڑی خبر میکھے کہڑو پتو وطیفو کانا کھائیو کچھا کندو تو حد کھانا لگائیس 300 کلومیٹر حد بس سوا گال ہے تو صحیح نا رب جو حبیب حد لگانا وارا کھوڑا ہی نا اچھد ماں تو کھے حد کھا متھے گھرائے لا مکان میں آیا حدوں ٹوڑے چجا حد وارو کتھا بھی حدو وہو امام شرف الدین بوسیری چو سبحان اللہ چو سبحان اللہ چو تھا انہا فضل رسول اللہ لیس لہو اگین عالمان جو عقید رسول سائیں اگین جو فیصلو تو نہاریو فَإِنَّا فضل رسول اللہ لیس لہو حد فیرب عنہ ناتکم بفمی کہتے چری اچھوئی مجھے محبوب جے شان جی حد آہی کانا لیس لہو حد آہی کانا کا جرے خدای حد جسو رکھے تو تم شاجو تو حدوں لگائیں چو سبحان اللہ صدیق جھولی میں ابو بکر صدیق جی جھولیا مجھے محبوب جے ذات برکا جو دیدار پیو کرے صدیق اکبر کے نا گئی زائوا من ہٹے من ہٹے من ہٹے ہٹے نہ تو خیر کھٹے سبحان اللہ چاہو تھک جی پہ اشاروں کا جان نہ تو پانی خبر پڑی صبح جو 3 روپے میں 13 ہتھوں لگائی یا 12 ہتھوں لگائی ہاں مجھے مصطفیٰ کریم جا عاشقو سہنے حبیب جی ذات برکات ابو بکر جی جھولی میں آہن عرش برین سلام تھو کرے جنتی حیران آہن سجی دنیا حیران کافر پہ رکھنی متھاں جے بھی رہا غار جے متھاں بھی چان اللہ تعالیٰ کوڑی رکھے فرماتا جار ٹھائے چند کبوتر نہ لاہے چند اللہ جے تارے بھٹ دھنی رحمت اللہ جو بول بدھ ہمیں تو سر میں پکھی ہکڑو واہ شاہ صاحب فرمائے تو سر میں پکھی ہکڑو متھ سے ماری لکھا پر جی رب جی اتھ سے رکھا تو سر میں گھمے سرا ہو جن جو رب چاچا جن جو رب ناگ جو زہر اکھن کھامری آیا حضور نے ہاردہ ابو بکر چاہالا حبیب رب جی بھلائی بھالا تو جی ذات لجے پالا تو تیرا زی رب ذوالجلالا تو جہاں تک جدانیندہ رب جی ذات کے ورندانیندہ کمتھیندانیندہ کاغتی کانے کا ناگ گئی آیا حضور وہاں پیر باہر کر پیر باہر تو کڑے مجھے محبوب پانجے پاک زبانتے لگل لب ابو بکر جے پیرتے شدیا لب لگن دیوئی درد اللہ
था अबू बकर ॿियो छा खपई कि बिला पानी अञा कोन आयो आहे पोइ त चई बचनि खे पाणी आंदो हमें था का ग़लती न कर गार जे मुंहं ते चढ़ी वञ बच्चा जेॾी महिल अचनि अल्लाह ताला तुंहिंजे लाइ पाणीअ जो इंतज़ाम करे छॾियो आहे उम्दत तहकीक में लिखे तो अल्लामा उबैद साहब मालिकी रहमतुल्लाह अलैह तो जना अबू बकर सिद्दीक गार जे मुंहं ते आयो आहे निहारे त सवेल बीठासीं त पाणी कोन हो लथासीं त पाणी कोन हो अंदर से आसीं त पाणी कोन हो हाणे पाणी किथों आयो आहे निहारे सुभान अल्लाह पाणी माखीअ खां मिठो आहे खीर खां अछो आहे बर्फ खां थधो आहे ॾाढो लज़ीज़ आहे पी ढक हेठि लही आयो आहे साईं फरमाए त अबू बकर मुबारक अथई ॿिया क़यामत ते दिहाड़े जन्नत जो पानी कंदा रब तो हिते ही जन्नत जो पानी प्यारे छॾियो तोखे छा मिलंदो आहे चाचा होश त कर वहवा सिद्दीक़तों जो शान अकुल हैरान राजी रहमान दुनिया मस्ताना नबी मेहरबान हबीब जी ज़ात बरकत हबीब अबू बकर मुस्तफा के करीब जेते राजी अरबी अजीब त जो सोहणो नसीब आहे या न राजा त ॻाल्हाए सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह रुगी तो वटि बयान न आहे रुगी मूं वटि बयान न आहे क़ुरान त पढ़ी ॾिस रब्बुल आलमीन जी ज़ात ॿुधाए थो त मुंहिंजे महबूब जे सहाबनि जो शान क़ुरान में बि आहे इंजील में बि आहे तौरात में बि आहे अॻियनि किताबनि में बि आहे हिकु वाक़ियो यादि आयो अल्लामा अब्दुर्रहमान जामी ॿुधो अथव अबा घणनि न ॿुधो हूंदो जाम फारस में जिते ज़ुबान फारसी हलंदी आहे ओॾा निस्बत आहे साईं जी जामी चोटीअ जो कामिल वली ऐं मदीने जे मीर जो आशिक चओ सुभान अल्लाह महबूबे करीम जो आशिक एडो जामी वडे शंगन वारो आलिम नक्शबंदी सिलसिले जो कामिल वली चोटी जो आरिफ मदीने जे मीर जो आशिक हज ते वियो मक्के पाक में हाणे मक्के पाक में हज जा अरकान अदा करे मदीने तैयब जी तैयारी थी आहे जामी बि ख़ुशी में तैयारी पियो करे त मदीने जे हाकिम खे हुक्म थियो आहे त जामीअ खे न छॾजां मदीने जामीअ खे जवाब ॾे मुंहिंजा भाउ जामीअ खे हाकिम हैरान आहे सॼी दुनिया पई मदीने वञे हिन ग़रीब खे छो छॾिया पुछा कीअं अब्दुर्रहमान जामी कहिड़ो आहे वॾो आलिम आहे सभिनी ॿुधायो साईं ही आहे आयो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अवां जी मथां बंदिश आहे अवां मदीने न वेंदा जामी साईं बंदिश केरु विझंदो मदीने वञणो आहे हा दिल भरजी पई जामी साईं जे अखियुनि मां लुड़क वही आया मदीने वारे ने निहारे अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह केॾो महबूब मेहरबान आहे जो आखिर रहमतल लिल आलमीन ज़ महरमा चिरा फारग नशीनी ज़ महजूरी बरामद जान आलम तरहम या नबी अल्लाह तरहम हबीब रहम कर हबीब रहम कर हबीब रहम कर मुझी जान जुदाई में वञी रही आहे हबीब खे मोकल मिले थी मूंखे नथी मिले जीअं सताए थो जीअं अर्ज़ करे थो थका बि रात थी आहे वरी हाकिम खे हबीब दीदार करायो आहे त जामीअ खे मदीने न छॾजां वरी आयो साईं तव्हांखे मोकल न आहे अब अकल जलेलो है किसी तव्हां को दिल में तैयारी कई आहे त मां वेंदुसि मूंखे हाणे हबीब दीदार करायो आहे तुंहिंजे सदके दीदार थियो आहे साईं का जानी तैयार थी झली से न अचे मां तूं छा चवां बा नियत ख़राब अथसि
تڏहिं साईं झलियुसि ईअं न ॻाल्हि तोखे इश्क जी कहिड़ी ख़बर तोखे मोहब्बत जी कहिड़ी ख़बर इन मैदान जो तूं मर्द आहीं कोन सचल साईं ॿुधो अथई सचल ॾाढा ॻाल्हि आलिम मां चुटी जो आलिम वहदतुल वजूद जो कायल सिलसिले तसव्वुफ़ में साईं पढ़े वेठो उस्ताद वटि सबक पढ़ंदे महबूब जो दीदार थियो अखियूं खुपी महबूब में हजरत अमीर उमर जो औलाद फारूकिया महबूब जे दीदार में अखियूं खुपी वयूं उस्ताद जे सोभा सचू सबक त पढ़ हेड़ा सबक पढ़ वरी निहारे अरे सबक पढ़ वरी निहारे उस्ताद लपाट हैया अदब जा हथरा बधी चथ मियां मारनम मां सबक पढ़ा की ना सजन दिसा छो मुखे मारी हाँ हाँ छो मुखे मारी ऐ मियां मारनम मां सबक पढ़ा की ना सजन दिसा ये इश्क जे मंज़िल जा माण्हू ये आशिक मदीने जे वीर जा इन्हनि खे क़द्र हो छा थींदो आहे इश्क छा थींदी आहे मोहब्बत छा थींदो आहे हबीब जो मक़ाम छा थींदो आहे शान अल्लामा जामी खे बंदिश आहे साईं न मदीने न वञ नथो वञा कीअं न वञा छो न वञा टीरा थी विया वरी गवर्नर खे या हाकम खे फरमान थियो आहे खबरदार थी जामिया खे मदीने न छॾिजां पुछे तो मुंहिंजा सुहिणा नबी तूं सखी नबी आहीं करीम नबी आहीं हबीब आहीं मेहरबान आहीं सॼी दुनिया तुंहिंजे दर ते दीदार लाईंदी आहे हिकु जामीअ ते बंदिश छाजे लाइ साईं फरमाइनि था बंदिश इन लाइ कान्हे का त को अहल कोन्हे को लाइक़ न आहे न ॻाल्हि ही आहे जामीअ जे सीने में जेका महबूब जे मोहब्बती बाह इश्क जा आड़ा एतिरो त शुखियो थो अचे जो मुंहिंजे रोज़े ते अचे बीही ऐं चवंदो अस्सलाम अलैक अय्युहन नबी त मां मुहम्मद हबीब खे रोज़े खां ॿाहिरि निकिरी अचणो पवंदो इन जे करे चवनि थो त हींअर न अचे हींअर न अचे हींअर न अचे जॾहिं उहे मैदान में अचे ऐं थधी तबी अची वञे इश्क जा जोश झका थी वञनि पोइ भली अचे अहिड़े दिलबर खे न आणाबो त कंहिंखे आणाबो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ही अल्लामा जामी एॾो वली कामिल मदीने जे मीर जो आशिक लिखे थो त हजरत हबीब करम को सहाबिया हजरत जुबैर बिन मुतिम रज़ी अल्लाह तआला अन्हु उहो साईं फरमाए थो त मां अञा मुस्लमान न थियो होसि नबी करीम जो सहाबी न बणियो होसि शाम जे मुल्क जे वापार जे लाइ वियो आहियां तिजारत जे लाइ वियो आहियां हिकु जाइ खां मां लंघियो आहियां हिकिड़ो यहूदिया भॼी आयो वो मक्के जा माण्हू हेॾा मक्के वारा हेॾे मां हैरान थी छो थो सॾे वेझो ॾिस मक्के जो ही हा मक्के जो नालो छा अथई जो भाई पुट कंहिंजो आहीं मुतीम जो यार कम मां तो महिरबानी करे कुछ टाइम दे अब हल वठी आयो हुन जी बाक़ाइदे जा ठहला उन जान में अंदर मुखे वठी वियो आहे अंदर जो वञा तो हुन जो वॾो आलिम राहिब या मज़हबी पेशवा उहो बि वेठो आहे मूंखे चए थो मके जो मुंहिंजो हा मके जो आहियां तव्हांजे शहर में हिकु जवान पैदा थियो आहे जंहिंजो नालो मोहम्मद मेहरबान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो छा आहे चओ त सही गुनाह लहंदई चओ नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है आहे ना मिठो नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है वाह 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 खुदा जे प्यारन कमाल करे छॾियो
لب پر نغمے صلی اللہ کے ہاتھوں میں کشکول مدینے مدی نہار مجھے مصطفیٰ دا پروانہ کی پٹا سلام پڑھنے عرض کرنا لب پر نغمے صلی اللہ کے ہاتھوں میں کشکول دیکھو تو سرکار کا مگتا کیسا لگتا ہے عقل حیران جبائر تہاں مکی جائے تہاں مکی جو آیا تہاں نے کو جانا جا جو نالو محمد مہربانا انتے لتھو قرآنا انتے نازل فرقانا انہ جو وڈو شانا یہ قد سے تو حیرانا دنیا مستانا دے آتا چھڑے دے پر محبت رکھا خود رب الرحمانا ہاو یا نا چاو چاو ہاو یا نا شک ہو جائے تو کم تھو لو دے غازی ہے تو ہاتھ تو کھانی تو شنی دنیا حیرانا سبحان اللہ سبحان اللہ اللہ اکبر یا رسول اللہ حق چار یار سہن عبدالقادر جیلانی مرشد یا علی المرتضی شیر خدا رضی اللہ تعالی عنہ حبیب جا عشقہ اوہ مذہبی اگوان پادری یہودن جا جبیر سائن کے اندر وٹھی آیا مرحبا تھیا سائن ساکھا ایک گال لکھائے جان پچھوں تھا سچی گال بدھا جا چھے کیڑی گال کہ بھلا تو مٹھے محمد کے ڈٹھو ڈٹھو سی مٹھے محمد کے آمنا چھے تو ڈٹھو ضرور محبوب کے ڈٹھو ڈاڈھو مٹھو انہ جے ہتھ میں جنت جو چٹھو جیکے نوازی دعا تیکے جنت دی دعا جیکے چاہی دعا تیکے عرشن تے گھمائی دعا میراج تے ونی تو اگئی بلال جنت میں گھمی رہا میں کلموں وجانا پڑھوا مسلمان چھوہاں چیہاں دکھو بتھس مسلمان وہ کونے ہی پکا گال لکھائی دونا صحیح گال بدھائیں دو وہ جی ہاں مسلمان کیوں متا طرف داری تو گئے نبی پاکا جی پاسو سو وٹے حبیب جو اندر وٹھی آیا کئی ندریوں پیتیوں ٹھائیوں پیوں آئیں جے چندے جی پیتی تھی دیا مولوین دی سمجھو دا گال کو ڈاڈھا گال آئے یا نڈڑے بیچارے دکاندار جی پیتری ہوندی آیا ریڑھے تے رکھن دوا انہیں یہ سوڑا ہو روپے پیا اندر پہ ویندوا مال گڑ سیندوا این نڈڑیوں پرتیوں ہو جن وہ سب پیوان ہے کو نابان حسانی پیتی کھولین تھا پیا حضرت آدم کھا وٹھی کرے مجھے مصطفیٰ تائیں سبھنی نبیین جو قدرتی صورتوں ہنویں ہوئی کھولے پوچھنا دے خبر ہی کیرا جی مکھے خبر نہ ہے ہی کیرا مکھے خبر نہ ہے ہی کیرا مکھے خبر نہ ہے ہلن دے جکب خدا دا نبی دنیا تے اگ میں آیا ہا انہیں سبنی جو صورت انہیں کھارے ہی بنا ہے ہی بنا ہے ہی بنا ہے آخر میں مجھے محبوب جی زنگاتا برکاتی صورت مبارک آئی ہی کیرا نہارے وری تو نہارے ہاں نہارے وری تو نہارے نہیں خبر کیرا چیہی ہوا جو غلام اللہ جو شیرا ہی ہوا جو کو محبوب جزاتا برکات کے اللہ تعالیٰ نواز و نبی بنایا ہوا ہی محمد کریم رؤوف الرحیم صاحب خلق عظیم ہی ہوا کی پکئی ہوا ہی ہوا کی پکئی ہوا ہیچ جو نہارے تو محبوب کریم جزاتا برکات پاک قدم میں ایک نجی صورت جا ہتھ پیاہم
महबूब जे पाक सूरत जे कदम में एक नंढी सूरत जा हथ पिया हन पुछन था ओ जुबैर ही त नबी हुया जेके सभई तो ॾिठा तो कोन सुञाता हबीब खे सुञाणो थी भला ॿुधा तई हथ कंजा हल ही पेर में केर चबियो पियो आहे चतो यो मोहम्मद यार अबू बकर सिद्दीक कर जुदा केॾा जुदा कंदई केॾा वेंदे अदा केॾा हली सघंदे अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रअ अखरज शताहु फआज़रहु फस्तग़लज़ फस्तवा अला सूक़िही युजिबु ज़ुर्राअ लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा वाह मुझा सुहना नबी तुझा सहाबी सुन्नी तू निधन को नहीं खुदा जो कसम मां निधन को नहीं रब जी ज़ात जी मेहरबानी तो सा है मदीने दे मीर जी शफाअत तो सा है सहाबे किराम जो दुआऊं तो सा हन अहल बैत जी शफ़क़तूं तो सा हन औलिया जी निगाह तो तया अरे तू निधन को नहीं पर पाने पान के निधन को न बना पाने पान के निधन को न बना हजरत अबू बकर सिद्दीक को हस्तिया अब सिद्दीक अरबी ग्रामर के लिहाज से फ़ील जो वजन सिद्दीक जब मल्लम यकज़िब कत जह ज़बान ते कूड़ कदे आयो ही न जो कदे अब तही बे निंद था जो पटकन वारा मेहरबानी कयो मैं तो मुखे बेजा चमा ता निंद फिटाया बुझो बस बाकी 2 मिनट सिद्दीक छाखे चाबो मल्लम यकज़िब कत जह जे ज़बान ते कूड़ो अचीन साहबे किराम महफिल में मौजूद हैं अरे प्यारी महफिल चो सुभान अल्लाह जिब्रील आओ अर्ज़ करे या रसूल अल्लाह अस्सलामु अलैका अय्युहन नबी हाने अस्सलातु वस्सलाम अलैका खां बि झल्ला इहो न पढ़ो इहो पढ़ो था असांजो घर ढही थो पए इहो न सुबुल सलाम शरह बुलूगुल मराम में अल्लामा सनानी लिखे थो त 24 सहाबी रावी आहिनि त नबी से पंहिंजे असहाबन खे जेको अतहिया सेखारियो उन में अस्सलाम अलैका अय्युहन नबिया लिखे तो जेका रिवायतूं आहिनि उन्हनि में कवी रिवायत आहे हाणे वरी बदीन हागरी चोपड़ी निकती निमाज़ जन्नत जी कुंजी अंदर खणी खोल त अस्सलाम अलैका अय्युहन नबी जे बजा अस्सलाम अलन नबी कट लगी पई आहे तरावी हूं 20 मां 8 वित्र 3 मां 1 सलाम कटे छोटो डप से मता कोजी गोरे लिखे कटे तोखे भी छोटो करे छड़ी नहीं कट करना लगी घाटा बना घाटा तो चाचो अंग्रेज पैसा दी वनी दी को ना इन चक्कर बनी दी हरी पोख जो मान मां मोहब्बत निकली वने इश्क निकली वने घाटा बना घाटा तू केड़ा घटाईंदे मूं जरा गुनहगार तोखे अर्ज कंदा महबूब जा परवाना तोखे अर्ज कंदा सजन साईं जरा जवान तुझी रहनुमाई कंदा घट न थींदो तो घटे न थींदो जिब्रील आयो सलाम तो पढ़े साईं फरमाया जिब्रील मरहबा की आयो कुरान पाक जी आयत दी थे न मुझा साईं
کو جنگ جو فیصلو نہ مجا سائیں جہاد جو آرڈر مجا سائیں چھاجی لائیو سائیں اللہ تعالیٰ موکلیو تا ابو بکر صدیق کے دند میں سورا مورب جی طرفا ونی پچھی اچیس محبت جو میدان رسو کیسو پچھے لالکانا جو ڈی سی صاحب گالہ وزیر اعلیٰ صاحب گورنر سندھ محترمہ وزیر اعظم رب تھو پچھی جبریل ابو بکر صدیق کے دند میں سورا مجھے طرفا پچھی اچیس واہ مولا دی بتوں پچھی بتوں کیر چوے ہاں کیر چوے تو بے نیاز رب کے جبریل آیا ابو بکر ہاں پچھنا ہے ہاں مجھا سائیں ابو بکر جی مجھا سائیں دند میں سور کیا محبوبہ کون ہے محبوبہ کون ہے عجیب میدان رب جے تو سور جو پچھیا جبریل پچھن آیا وا صدیق جے تو سور کون ہے کہیں کھیچوں تو کوڑو آ سنا تھا فرمائن ابو بکر رب پچھن آیا وا جبریل آیا وا اے تو چاہی تو سور نہ ہے جی مجھا سائیں رب بے سچو آ رب بے اے ہمراہ نے لکھو تو خدا جھوٹ بول سکتا ہے خدا کوڑ ہنی سگے تو ابا کوڑ ہن بوا بن گالن جے کرے یا لالچ میں یا ڈپ میں یہ نا یا لالچ آتا ماں سائیں دیدہ دل خواہ واچا کڑھا یا وری ڈپ دمتا غلام سرور مگے وڑھے کوڑ ہنی جان چھڑایا خدا کے ڈپ آئے چا معاذ اللہ نہ لالچ تھسیا چاو 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 تو متے کھانی چاو بے بندی مولی تھا لیکن جھوٹ بول سکتا ہے چھوٹا کور ہمیں قرآن سمجھ ومن اصدق من اللہ قیلا مو اللہ کا مدھی کے سچار کیرا جبریل پچھنا آئے ہوا رب موکلی ہوا چھاتیو سونا حبیب صلی اللہ علیہ وسلم جبریل صدیق دے تو سور کون ہے تو تے تو اللہ تعالیٰ پچھا مجھیلا موکلی ہوا سائیں پوہانے ساتھی دو سائیں فرمایا تھا صدیق گال کھولے بدھا صحابی حیران ہے سری دنیا حیرتیں پیجی ویندی جیسا مجھا محبوب رب تو سچو جبریل سچو پر تنجھو غلام ابو بکر بھی سچو کیا بھلا جیسے گھر میں ہوں دعا تو سور ہوں دعا گھر میں ہوں دعا تو بے قرار ہوں دعا گھر میں ہوں دعا طبیعت ناساز ہوں دیا پر جر مدینے جا میرت تجھے دربار میں دعا تجھے دیدار دی دولت نصیب تھی دیا تجھے پاک چہرے تا نگاہ پا دیا تا صدیق جا سبھئی سور اللہ ناہل ہانے سور آہی کونا کو ماں بے سچو جبریل بے سچو تا موکل مارو رب کریم بے سچو ہاں ہاں صدیق صدیقہ چاو صدیق چاو صدیق قرآن سمائے تو والذی جا بالصدق وصدق به اولئک هم المتقون صدیق سچ کا محبوب سچ کھنی آیا ابو بکر نے سچو چا بئی کمال وارا ہل متقی ہل لهم ما یشاؤون عند ربهم جیکی بھی گھرندا انہن جے لام رب کریم وٹ موجودا چوندا ویندا تھیندو ویندو گھرندا ویندا دیندو ویندو ہن مہینے میں سائیں جی دنیا تا رحلتا علامہ رازی فخر الدین رازی مفسر قرآن تفسیر کبیر صاحب لکھا تو تا ابو بکر صدیق سنے کی طبیعت ناساس طبیب آئو اب دس طبیعت نبض نہاری اکھوں بارگ نہاری زبان رٹھیں چہروں رٹھیں ابو بکر صدیق بیماری کا بکان تھی محبوب جے جدائی جو احساس تھے ہوا حبیب سا ملن دے تو سب دکھ ویندا ہلیا سیدنا صدیق اکبر
वसीयत थो करे हे निहारो ऐं मुंहिंजे मथां बीहण वारो मुंहिंजे मथां अचण वारो मुंहिंजे मथां विहण वारो मुंहिंजो दुनिया सां इंतकाल थी रहियो आहे हबीब सां विसाल थी रहियो आहे मुंहिंजे विसाल खां पोइ गुस्ल ॾियारे कफन ढकाए जनाज़े जी नमाज़ पढ़ाए मूंखे हबीब जे दरबार जे अॻियां खणी हलिजो अर्ज़ कजो या रसूल अल्लाह तव्हांजो सहाबी आयो आहे अव्हां जी मोहब्बत वारो आयो आहे जे इजाज़त मिले त दफन कजो न त जन्नतुल बकी ॾे खणी हलिजो हाणे छा चवंदा आहिनि ज़ोरी रखियो हुंसीं ज़ोरी रखियो ज़ोरी अल्लाह पनाह में रखी अबू बकर सिद्दीक जी हुकूमत ही त ज़ोरी ही उमर फारूक जी हुकूमत ही त ज़ोरी ही उस्मान गनी जी हुकूमत ही त ज़ोरी ही भला अली से जी हुकूमत पोइ ने कढियो न थे आओ खुदा दा बानाओ ज़ोरी आहे कान का मोहब्बती तकाज़ा है खुदा अॻे ई फ़ैसिलो करे छॾियो आहे हमेशा गॾु हूंदा उलमाए किराम वेठा आहिनि हदीस मुझे हबीब जी अचन पे असां हिकड़े हथ में अबू बकर सां हथ ॿिए में अमीर उमर सां आहे हे हथ हिलाईंदा मिलाईंदा पिया अचन आच तो सहाबा निहारे जो या रसूल अल्लाह वाह जो जोड़ा हुजूर हथ मथे खणी फरमाया था हा कज़ा नबस यौमल क़ियामा रुगी दुनिया में हथ मिलन आहे मज़ार मां उथंदासीं त चंबा चंबन में मिलियल हूंदा अॼु बि गॾु दरवाजे ते गुस्ल ॾियारे कफन ढकाए जनाज़ो पढ़ाए खणी आया अरसा कन साईं हबीब करीम मदीने जा अमीर सखी हबीब अमा जो परवान आयो आहे सिद्दीक अकबर आयो आहे इजाज़त मिले त रखूं उलमा लिखंदा अंदर आवाज़ आयो मुंहिंजे महबूब जे परवाने जे फरमान आयो त जल्दी पुॼायोसि मोहब्बत में इंतज़ार ॾुखियो हूंदो आहे मुस्तफ़ा करीम जे पाक कुल्हे जे भर में हजरत अबू बकर सिद्दीक जो मथो आहे वरी सिद्दीक अकबर जे कुल्हे जे भर में हजरत अमीर उमर जो मथो आहे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अब्बा ही बल्ब मथो आहे न ही ॿारियो वञे बिल फर्ज़ साईं दीदा दिल जे लाइ पर रोशनी सभिनी खे ईंदी न ॾाढा ॻाल्हायो सभिनी खे आहे न अचे पई न पोइ गुंबज़ ख़िदरा में रहमत जेका वसे थी सा सभिनी ते वसे थी सिद्दीक ते वसी रही आहे फारूक ते वसी रही आहे महबूब असल सभिनी जो आहे उहो त आका ई सभिनी जो आहे जेके दुनिया में गॾु क़ब्र में गॾु उहद में गॾु बदर में गॾु हिते गॾु हशर में गॾु उहे तुंहिंजे जुदा करण सां जुदा न थींदा अल्लाह फरमाए थो पियो पंहिंजे पाक कलाम में या अय्युहल्लज़ीना आमनू मन यरतद मिनकुम अन दीनिही फसौफ यातिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु अज़िल्लतिन अलल मुमिनीन अइज़्ज़तिन अलल काफिरीन व युजाहिदून फी सबीलिल्लाह व ला यखाफून लौमत लाम ज़ालिका फदलुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु वासिउन अलीम हाणे हिकु हदीस मुंहिंजे साईं जी ॿुधो साईं फरमायो त मा सब्बल्लाह फी सदरी शैअन इल्ला सब्बतहु फी सदर अबी बकरन जेकी रब्बुल आलमीन मुंहिंजे सीने में पलटायो आहे उहो मूं अबू बकर जे सीने में विधो आहे अबू बकर सिद्दीक हजरत सलमान फारसी जे सीने में विधो आहे नक्शबंदी सिलसिले जो अगवान अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर खां वठण वारो अबू बकर सिद्दीक सीने के भरण वारो अबू बकर सिद्दीक वो नक्शबंदी सिलसिलो जंहिंमें मूं ऐं तोखे अल्लाह ताला बेअत नसीब कई आहे सजन साईं मिलियो आहे सुनो साईं मिलियो आहे ख़ुदा जा प्यारा मिलिया आहिनि हे अबू बकर सिद्दीक जो सिलसिलो आहे रूहानी सिलसिलो आहे मदीने जे मीर वारे वंड जो सिलसिलो आहे जेके ईंदा से झोलियूं भरे वेंदा
अड़े जान खे चंपड़ी पर मजबूती सां वठ, मजबूती सां वठ। पोइ जॾहिं ख़ुदा जे प्यारनि जे हथ में हथ आई त तज़किरतुल औलिया में अल्लामा फरीदुद्दीन अत्तार हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकु अल्लाह जे प्यारे वलीअ सां हिकिड़े मजूसीअ जो बहस थियो, बाहि जे पुॼारीअ जो बहस थियो। हुन चयो मां सचो, ख़ुदा जे वलीअ चयो त मां सचो। हे फ़ैसिलो ते फ़ैसिलो आहे त बाहि में था ॿई घेरूं, जेको सॼो सो कूड़ो। उन वलीअ सॻोड़े हुन जो चैलेंज क़बूल कयो। हुन काफ़िर चयोसीं अकेलो ई न मथां तूं न घिरी, हथ हथ में मिलाए ॿई घिरंदासीं। ॿई जो घिरिया त ॿिन्ही खे बाहि कोन साड़ियो। माण्हू हैरान थी विया, अजमे पइजी विया, छा ॻाल्हि आहे? अल्लाह जे वली रात जो रोई दुआ घुरी, मुंहिंजा मौला मूंते त क़ुरान पाक जे सदके, महबूब जे सदके महिरबानी थी, हिन जे मथां छा जे करे फरमान थियो, इल्हाम थियो, ख्वाब में इरशाद थियो, ऐं मुंहिंजा बाना इन जो हथ तुंहिंजे हथ में मिलियल न हुजे हा त ख़बर पइजी वञे हा। तॾहिं बेटा फरमायो, फरमाए तूं ॿुधंदे बूढ़नि में के हाथ का हथ विझन, पसो लॻे लतीफ़ चए केॾी खे कखन, तारे कंदी कन न त सणन वञन सीर में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कामिल मुर्शिद, कामिल रहबर, जिते न वोट जी घुर न नोट जी घुर, घुरात इश्क मोहम्मद घोट जी घुर। केॾी महिल बि सोहबत में दे ख़ुदा जे ज़िक्र जी ॻाल्हि हूंदी, महबूब जे सुन्नत जी ॻाल्हि हूंदी, नबी जे दीन जी ॻाल्हि हूंदी, मोहम्मद जी शरीयत जी ॻाल्हि हूंदी। घर वेठे घोट मिले पोइ बि सुस्ती करी। हज़रत बेदिल फ़कीर रोहीअ वारा ॿुधो थी, ॾाढा ॻाल्हि आहे, ॾाढा ॻाल्हि आहे। बेदिल फ़कीर साईं जो नालो आहे कादिर बख्श। दाई डोड़ंदी आई पी वटि, पी वेठो मस्जिद में कि फ़कीर अल्लाह वारे से, ओ साईं पुट जाओ थई, पर ॻाल्हि ही आ त पेर खां मंडो आ। ख़ुदा जे वलीअ ने हारे चयो त माई मंडो न च, पेर खां मंडो आ, पर मोहम्मदी इश्क जो झंडो आ। अल्लाह इल्म पढ़ियो, अरबी में, फारसी में, ॿिन ॿोल में उबूर वठो त फ़कीर चयोसीं ॿाहिरि घोड़े ते अला केरु सॾे पियो तव्हांखे। ॿाहिरि निकिरी वियो, घोड़े सार खां पुछी केरु? चई बेदिल। दिल अथई कान का, दिल तुंहिंजी महबूब जे हवाले आ, तो वटि आही कान। पुछ न त केरु आ? हल तोखे सेवाणी शहबाज घुरायो आ, कलंदर सोहणे घुरायो आ, सैयद उस्मान मरवंदी घुरायो आ। चेंदा तूं हल मां ईंदुसि। घोड़ो बि गायब त हमरा बि गायब। आयो आहे दरिया ते त ॿेड़ीअ ते चढ़ी सेवण पुॼा, ॿेड़ी अॻे छुटी वई आहे, काफ़ी पंध परे वई आहे। सोचे अॼु ॿेड़ी निकिरी वई, सुभाणे ईंदुमि। सुभाणे थो सोचे त को ओचितो हमरा ज़ाहिर थियो आहे, हथ खां मथे सो बेदिल, हल कलंदर जे हुक्म में देर न कर, ॿेड़ीअ ते माथो पुॼाया। ख़बर तॾहिं पई जो ॿेड़ीअ ते वेठो आहे। पुछांसि त केरु आहीं? जी आर्डर कलंदर जो आहे, विहारण वारो मां भेटाई आहियां, विहारण वारो मां साईं जे रोज़े ते आयो। महिरबानी थी जॾहिं मोटे थियो तॾहिं छा पियो चए, मेरा मुर्शिद मुकम्मल है कलंदर। ॻाल्हि ॿुध, मेरा मुर्शिद मुकम्मल है कलंदर, हुसैनी हैदरी सुल्तान सरवर, कलंदर आफताबे औलिया है, कलंदर मजहरे सिर्रे सफाए।
خدا جی ذات توکھے مکھے عقل ॾिनो आहे تاریخ پڑھण وارا کلندر سیون میں چے برائی جا اڈا بند کیا گناہگارن کے گناہ شر مدینے والے سان ملاयो